नाज़रीन अवां खे आगाह कंदासीं ख़ैरपुर में महीनो अॻु लापता थियल नौजवान जो लाश टुकरनि जी सूरत में अटु कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया ख़ैरपुर मां महीनो अॻु लापता थियल नौजवान जो लाश टुकरनि जी सूरत में अटु कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयो था सैफ अलपुटो टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। सैफ, कहिड़ा तफ़सील आहिनि? अॼु हिकु महीनो अॻु पुरस्कार नमूने लापता थी वियल नौजवान सजाद अली मटूअ जो टुकरनि जी सूरत में लाश पहुचण बैदि इलाइक़े में ॾुख ऐं ख़ौफ़ जी लहर छाइजी वई आहे। पुलिस मूजिबि नौजवान जो लाश क्रेडिट कॉलेज भरिसां ॻोठ बगो मेट्रो वेझो मौजूदु पाणी जे तलाउ मां हथ आयो। मक़ामी माण्हुनि तलाउ में इंसानी जिस्म जा टुकड़ा ॾिसी पुलिस खे इतलाह ॾिनो, जंहिं बैदि पुलिस ऐं रेस्क्यू अमले मौक़े ते पहुची लाश जे मुख़्तलिफ़ टुकड़ा तलाउ जे अलॻि अलॻि हंधनि तां गॾु कया। बाद में लाश खे सिविल अस्पताल ख़ैरपुर मुंतक़िल कयो वियो। ज़रियनि मूजिबि सजाद अली मटूअ हिकु महीनो अॻु ओचितो घर मां निकिरी लापता थी वियो हो, जंहिंजी गुमशुदगीअ बाबति वारसनि थाने ते रिपोर्ट पिणु दाख़िल कराई हुई। वारसनि जो चवणु आहे त नौजवान जी ओचिते गुमशुदगीअ खां पोइ सख़्तु परेशान हुआ ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते ॻोल्हा कंदा रहिया, पर संदनि को बि ॾस पतो न मिली सघियो। लाश जी हालति इंतिहाई ख़राब हुअण सबबि सुञाणप करण में ॾुखियाई पेश आई, जॾहिं त वारसनि कपिड़नि ऐं ॿियनि निशानी ज़रिए सुञाणप जी तहक़ीक़ कंदी पुलिस मूजिबि वाक़िए बाबति वधीक जांच जारी आहे ऐं मुख़्तलिफ़ पहलुनि ते जांच कई पई वञे। ग़ुरागरीन जो चवणु आहे त पुलिस शक जे बुनियाद ते हिकु जवाबदार रोज़ी ख़ान पठाण खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं ख़ासि पुछा ॻिछा पिणु शुरू करे छॾी आहे। सैफ अलपुटो जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।